अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 9 जुलाई 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। नामियारे लेखक ऐं दानिश्वर जामी चांडियो ऐं इमाम यूसुफ लगारी जी सरबराही में सञाह वदन जो काफ़िलो ॻोठ बजराणी लगारी पहुतो। सिंध हुकूमत पुलिस ऐं रियासत जे बदतरीन जबर जी सख़्त मज़मत। रियासती राजधानी ऐं हुकूमती ॾाढ खे फ़ौरी तौर बंदि करण जो मुतालबो। जीए सिंध मुहाज़ पारां 20 जुलाई ते अमन जरगे लाइ दावतूं ॾियण जो सिलसिलो जारी। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। मोरे भरिसां ॻोठ बजराणी लगारी में मामा यूसुफ लगारी ऐं जामी चांडियो जी अॻुवाणी में सियासी सुञाण साथियुनि जो वफ़द पहुतो। वफ़द में शामिल बख्शल थल्लू, आलिया बख्शल, रुमासा जामी, ज़िया भट्टी, सिंगार नुनारी, लतीफ़ लगारी, यूनस राहो, सरमद थिबू ऐं ॿियनि केतिरनि ई साथियुनि ॻोठ में शहीद ज़ाहिद लगारी, शहीद इरफान लगारी, फज़ीला लगारी, मासूम भली लगारी ऐं मुनीर लगारी जे तॾे ते पहुची ताज़ियत कई ऐं दिलबर लगारी खां तबियत मालूम कई। मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि चयो त सिंध में जारी दरिया ऐं ज़मीन बचायो तहरीक खे दॿाइण लाइ हिन ॻोठ मथां रियासती जबर जारी रखियो पियो वञे। 40 खां मथे ॻोठाणा कूड़नि केसनि में जेल भेड़ा थी चुका आहिनि। शहर ईंदड़ मक़ामी ॻोठाणनि खे गिरफ़्तार करण ऐं ॻोठ जी मुआशी नाकाबंदी पोरियतनि खे ख़ुदकुशियूं करण ते मजबूर करे रही आहे। अञा ताईं दरिया में बालक जे लाश जी ॻोल्हा जारी आहे। ईअं लॻे थो ॼण ॻोठ बजराणी लगारी में हर जाइ ते तॾो विछायल आहे। सिंधू दरिया ते नवां कैनाल ठाहिण ऐं ज़मीन जी गैर क़ानूनी वालार ख़िलाफ़ जदोजहद करण जे ॾोह में अंग्रेज़ी बैठकी दौर वांगुरु हिन ॻोठ खां जीअण जो हक़ बि खसियो वियो आहे। वफ़द ॻोठ सां गॾु बीहण ऐं हमेशह जदोजहद करण जो वचन कयो। हुननि चयो त हिन ज़ुल्म खे अवाम आॾो शिदत सां ज़ाहिर कबो ऐं जल्दी खाबी धुर जे सियासी समाजी दोस्तनि सां वेही क़ानूनी तौरु सियासी हिकमत अमलियुनि खे तय कयो वेंदो। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान अॻुवाणनि चयो त 2 मासूम माण्हू ज़ाहिद लगारी ऐं इरफान लगारी शहीद कया विया। हिकु नौजवान दिलबर लगारी खे गोली हणण बाद संस सर्जरी न कराइण ॾिनी वई ऐं नतीजे में संस जंग कपी वई। हू हमेशह लाइ माज़ूर बणिजी वियो। नौजवान न्याणी फज़ीला हालतुनि जे जबर खां मायूस थी ऐं रद्द अमल में पंहिंजी मासूम धीउ सां गॾु आपघात करे छॾियो। ॻोठ जा 40 माण्हू अञा गुमैन मथनि कूड़ा केस दाख़िल करे खेनि जेलनि थाणनि में बंदि कयो वियो आहे। ॻोठाणनि जा शहर में दुकान डाहे पट कया विया आहिनि। पुलिस सिंध हुकूमत रियासत जे हिन बदतरीन जबर जी सख़्त मज़मत कजे थी ऐं मुतालबो कजे थो त रियासती राजधानी ऐं हुकूमती ॾाढ बंदि कयो वञे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह हयात लतीफ़ पलीजो सां संस रिहाइश गाह ते GDA जे सेक्रेटरी जनरल डॉक्टर सफ़दर अब्बासी मुलाक़ात करे मुल्की सूरतहाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। उन मौक़े ते हयात लतीफ़ पलीजे चयो त सिंध खे करप्शन, धाड़ियल कल्चर, पाणी खोट ऐं मनशात तबाह करे छॾियो आहे। कैनाल ऐं कारपोरेट फार्मिंग सिंध जी तबाही जा मनसूबा आहिनि। पीपल्स पार्टी इक़्तिदार एवज़ दरिया ऐं वसीला विकिणी छॾिया आहिनि। थोरी बरसात निज़ाम दरहम बरहम करे छॾियो आहे। सिंध हुकूमत चाहे थी त सिंध में क़बीलाई रतो छाण हुजे, धाड़ियलनि जो राज हुजे, लाक़ानूनियत हुजे, जहालत हुजे, अवामी यरगमाल हुजे। दहशत वारे माहौल में माण्हू ख़ामोश ऐं क़ैद हुजनि। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त PP सिंध हुकूमत चाहे हा त सिंध में क़ानून ऐं इंसाफ़ जी हुक्मरानी क़ाइमु थी वञे हा, पर अफ़सोस आहे जो इक़्तिदार जे 18 सालनि में सिंध सां ख़तरनाक हशर कयो वियो आहे। पीपल्स पार्टी चाहे थी त सिंधी माण्हू ख़ुशहाली बदिरां असांजा ग़ुलाम हुजनि।
अयाज़ लतीफ़ पलीजी जो वधीक चवणु हो त सिंधी माण्हू सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टी मां उमेद करण बदिरां ख़राब हुक्मरानी ख़िलाफ़ जदोजहद तेज़ कनि। असल ताक़त हारी पोरिते ते महिनतकश अवाम जी आहे। सिंधी माण्हूअ मुसलतन ख़ामोश वेहण ऐं ॿियनि जे उथण जो इंतज़ारु करण बदिरां पंहिंजे हिसे जो किरदारु अदा कनि। नाइंसाफ़ियूं बर्दाश्त न कयो, हक़ ऐं सच जो आवाज़ु बुलंद कयो। हुक्मरान कमज़ोर आहिनि, अवाम खे ख़ामोशी करप्ट हुक्मरान खे ताक़तवर बणाए थी। अयाज़ लतीफ़ चयो त सिंध में ख़राब हुक्मरानी जे करे बहरान ऐं मसइला आहिनि। करप्शन वॾो मसइलो आहे। सिंध हुकूमत जा समूरा खाता करप्शन जो मर्कज़ बणिजी विया आहिनि। हुकूमत ॿुधाए त ग़रीब अवाम खे केसिताईं महांगाई जे समुंड में ॿोड़ींदा रहंदा। मुल्क जो ग़रीब अवाम हाणे महांगाई जो भार नथो खणी सघे। मुश्किल हालतुनि में रिलीफ बदिरां अवाम खे वधीक महांगाई जी दलदल में उछलाइण। ग़ुर्बत जा मारियल माण्हू बुख ऐं बदहाली खां तंग अची मासूम ॿारनि समेत ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। अलमियो इहो आहे जो बेहस हुक्मराननि जे कन ते जूं बि नथी चुरे। हुक्मरान पंहिंजा शाही ख़र्च बंदि करण बदिरां अवाम खे बदतरीन महांगाई जी चकी में पीढ़े रहिया आहिनि। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, मरकज़ी अॻवान अब्दुल कादिर रांटो, एडवोकेट इस्माइल ख़ासकली ऐं नूर नबी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त मुल्क में अणऐलानियल मार्शल लॉ लागू आहे। इज़हार जी आज़ादीअ जे आइनी हक़ जी लताड़ कई वई आहे। 27 यूट्यूब चैनलनि खे बंदि करण वसीले जाई आमरियत दौर खे ॿीहर आंदो वियो आहे। शहबाज़ ऐं बिलावल भुट्टो जी वफ़ाक़ी सरकार बदतरीन आमरन अयूब ऐं ज़िया खे बि पोइते धिके छॾियो आहे। मुल्क में आइन ऐं कानून बदिरां ताक़त जी हुक्मरानी आहे। मुल्क में बुनियादी इंसानी हक़ मुअतल कया विया आहिनि। हुक्मराननि आइन खे पेरनि हेठां लताड़े ताक़त जे ज़ोर ते अवाम मथां हुक्मरानी करण जी कोशिशि कई आहे। आइन जे आर्टिकल 6 मूजिबि आइन टोड़ींदड़ समूरनि ॾोहारियुनि खे फांसियुनि ते लटकायो वञे। अॻवाननि चयो त अवामी तहरीक माज़ी में बि साफ़ियुनि जे हक़नि लाइ पाण पतोड़ींदी रही आहे। हिन भेरे बि खेनि गुज़ारिश कंदासीं त हिकिड़ी सीट असांखे बि ॾियनि। दादू CIA पुलिस तां खंभियल ॿ अदालती छापे में बाज़ियाब कराए विया। दादो जे सिविल जज ऐं एडिशनल मजिस्ट्रेट मोरे वेझो हिकु मस्जिद में बांदी बणायल लाड़काणे वासी मोलाबश गाॾही ऐं दादू वासी फ्याज़ सुमरो खे बाज़ियाब कराए वरितो। बाज़ियाब थियल मोलाबश गाॾही ॿुधायो त CIA पुलिस खंभे मुख़्तलिफ़ हंधनि ते रखण बैदि मस्जिद अंदरि क़ैद कयो, जितां आज़ादु करायो वियो। सिविल जज छापे दौरान CIA इंचार्ज तारिक लाखेर खे अॼु रिकॉर्ड समेत अदालत में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। नारे छछ में 3 महीना गुज़रण बावजूद पाणी नाहे पहुतो। नारे छछ जा आबादगार सख़्तु परेशान आहिनि। आबादगारनि जो मेन नेशनल हाईवे खां प्रेस क्लब गजू ताईं एहतजाजी रैली कढण जो इरादो आहे। आबादगारनि पीर बशीर शाह, रमज़ान जावरी, बशीर अहमद मेमण, असगर जोखियो, पीर मोहम्मद मेमण ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पीर बशीर शाह, रमज़ान जावरी, बशीर अहमद मेमण, असगर जोखियो, पीर मोहम्मद मेमण ऐं ॿियनि चयो त नारे छछ में गुज़िरियल 3 महीननि खां पाणी न हुअण करे लखें रुपयनि जो सारियलो ॿीजारो सड़ी रहियो आहे। हुननि जो वधीक चवणु हो त असांजे बचनि जो गुज़र सफ़र चांवरनि जे फसल ते आहे। जेको फसल न थी सघियो त असांजा ख़ानदान फ़ाक़ा कशी ते मजबूर थी वेंदा। उन करे जल्द खां जल्द नारे छछ में पाणी छॾियो वञे। ॿी सूरत में असां नेशनल हाईवे ते एहतजाजी धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾींदासीं। लाड़काणे शहर जे मीरोखान चौकनि जे रहासियुनि ऐं दुकानदारनि सियासी समाजी तनज़ीमुनि जे अॻवाननि सां गॾिजी वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ मीरोखान चौक ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज जी अॻवानी PP शहीद भुट्टो, ज़िले आर्गनाइज़र अब्दुल सत्तार जाकिराणी, मेहराब भुट्टो, काशिफ जाकिराणी, अली ख़ान मगसी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि चयो त PP शहीद भुट्टो अॻवान मेहराब भुट्टो जो भाउ
एजाज़ भुट्टो पाड़ जे रहवासी परवेज़ राव खे मोटरसाइकिल ते खणी घर ॿाहिरां पहुतो त मोटरसाइकिल सवार फ़ौरन ॿिन्ही ॼणनि मथां हमिलो करे ॾिनो। कुबो सईद ख़ान में गुज़िरियल 3 सालनि खां बिजली बंदि हुजण ख़िलाफ़ PP लेडीज़ विंग जी तालके सदर राणी कंबोह बशीरा बिरोही रुकिया बिरोही ऐं समीना चौक ताईं एहतिजाजी रैली कढी। बदीन जे शहर पीरू लाशारी वेझो ॻोठ आरब शीदीअ जे रहवासियुनि पंहिंजे पुट जी नई परिणियल घरवारी जी वापसी न थियण ख़िलाफ़ कराची में एहतिजाजी मुज़ाहिरो बि कयो वियो ऐं कराची में एहतिजाज जी अॻुवाणी बि कई वई। लाड़काणे शहर जे मीरू ख़ान चौक जे रहवासियुनि ऐं दुकानदारनि सियासी समाजी तनज़ीमुनि जे अॻुवाणनि सां गॾिजी वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी अब्दुल सत्तार जागिराणी, मेहराब भुट्टो, काशिफ जागिराणी, अली ख़ान मगसी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त बदअमनी ख़तमु करण लाइ फ़ौरी तौर क़दम खंया वञनि। हुननि जो वधीक चवणु हो त इंतिज़ामिया बदअमनी ख़तमु करण में मुकमिल तौर ते नाकाम थी चुकी आहे। पुलिस ॾोहारियुनि जी साथारी बणियल आहे, इन जे करे उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई कई नथी वञे। नौकरी बहाने और सां मुबैना तौर लॼा लुट कई वई। ज़िले काउंसिल उमरकोट जो मेंबर इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो वियो। मीरपुर ख़ासि जे भानसंघ आबाद जी रहवासी 25 सालनि जी औरत सां मुबैना तौर इज्तिमाई ज़्यादती कई वई। हुन ॿुधायो त 2 ॿारनि जी अमड़ाया तलाक याफ़्ता आया पिथोरे वासी मुकेश फ़ोन करे चयो हो त खेसि नौकिरी ॾियारणु चाहे थो, उन करे CV मोकिले। मुकेश मीरपुर ख़ासि में हिकु ख़ानगी रेस्टोरेंट भरिसां घुरायो। जिते हू रक्षा में चढ़ी पहुती त मुकेश खेसि कॉल करे पोयां बीठल कार में घुरायो, जिते संदसि हिकु दोस्त अब्दुल हकीम आरिसर पिणु वेठल हो, जेके रतनाबाद वेझो नई सिविल अस्पताल भरिसां ख़ाली प्लाट में पहुता, जिते ॿिन्ही ॼणनि ज़्यादती जो निशानो बणायो। जवाबदार बाद में साॻी निजी रेस्टोरेंट वटि खणी आया, जिते संदसि भेण ऐं पुलिस पिणु मौजूदु हुई। उन दौरान मुकेश फ़रार थी वियो, जॾहिं त पुलिस अब्दुल हकीम खे कार समेत सोघो करे वरितो। गिरफ़्तार थियल जवाबदार अब्दुल हकीम आरिसर बाबति मालूम थियो आहे त उहो ज़िले काउंसिल उमरकोट में PP सां लाॻापियल मेंबर पिणु आहे। फरीदाबाद शहर खे रिंगबंद ॾियारण लाइ सियासी समाजी तनज़ीमुनि जे कारकुननि, दुकानदारनि, शहरियुनि एहतिजाजी रैली कढी धरणो हंयो। उन मौक़े ते महबूब बिरोही, कामरेड अली चांडियो, अब्दुल फ़ताह जखराणी, शाहन रिंद, साजिद अली डेरो, माजिद मलाह ऐं साजिद मलाह चयो त फरीदाबाद काछे जो तारीख़ी शहर आहे। फरीदाबाद शहर खे ॿोॾ खां बचाइण लाइ सरकारी सतह ते रिंगबंद ॾियारियो वञे। हुननि वॾे वज़ीर ऐं चूंडियल नुमाइंदनि खां घुर कई त फरीदाबाद शहर खे बंदि ॾियारे रोड रस्ता बहाल कया वञनि ऐं ॿोॾ जे ख़तरनि खां फ़ौरी बचाव लाइ उपाउ वरिता वञनि। जैकमाबाद भरिसां गुज़िरियल ॾींहुं क़तल थियल ग़ुलाम क़ादर धारेजो जे वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे ॻढ़ी खैरो रोड बंदि करे छॾियो। धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। मुज़ाहिरनि जो चवणु हो त झेड़े दौरान ग़ुलाम क़ादर धारेजो खे क़तल ऐं बशीर धारेजो खे ज़ख़्मी कयो वियो। पुलिस जवाबदार गिरफ़्तार नथी करे। लाड़काणे शहर जे बाकराणी रोड ते क़ाइमु माइक्रो फिनांस बैंक जी इंतिज़ामिया जी ग़फ़लत ऐं लापरवाही सबबि साल 2022 जी ॿोॾ ऐं बरसाति मुतासिरनि खे नवां घर ठाहे ॾियण लाइ आयल इमदादी रक़म जारी करण वारे अमल में बैंक इंतिज़ामिया जी मिली भगत सां ख़ानगी एजेंटनि तरफ़ां मुतासिरनि खां रिश्वत तलब कई पई वञे। पुलिस एहलकारनि ऐं ख़ानगी माण्हुनि तरफ़ां औरतुनि जी तज़लील करण वारो अमल पिणु जारी आहे। सहूलियतुनि जी खोड़ सबबि केतिरियूं औरतूं बेहाल थी वियूं। मुस्तहक़नि जी पीउ सबबि ट्रैफ़िक जाम थियणु पिणु मामूल बणियल आहे। अहिड़े अमल ख़िलाफ़ मुस्तहक़नि पारां बाकराणी रोड ब्लॉक करे धरणो हंयो वियो, जिते हुननि ख़ानगी बैंक इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि मुस्तहक़
अली मदद बुलेदी नदीम सिलरू अली मोहम्मद बिन इल्ज़ाम हणंदे चयो त असां लाड़काणे रतो देरो डोकरी समेत ॿिनि शहरनि ऐं ॻोठनि खां ॻरा किराया भाड़ा भरे ख़ानगी बैंक मां इमदादी रक़म वठण लाइ अचूं था, जिते असांखे केतिरा ई कलाक नटहण उस में इंतज़ारु कराए ख़ानगी बैंक जी इंतिज़ामिया जी मिली भगत सां ख़ानगी एजेंटनि वसीले मुस्तहकनि खां 5 खां 10,000 रुपया रिश्वत वठी खेनि इमदादी रक़म ॾिनी पियो वञे। गॾोगॾु मुस्तहकनि खां ॻरी रिश्वत वठी खेनि बैंक में दाख़िल थियण जी इजाज़त ॾिनी वञे थी। जेके मुस्तहक रिश्वत नथा ॾियनि उन्हनि खे कलाकनि जा कलाक ॿाहिरि बीहारे सदन तज़लील कई वञे थी। हुननि मुतालबो कयो त जांच कराए सख़्तु क़दम खंयो वञे। मीरपुर बठोरे में सारियाल जे फसल जी पोखाई दौरान शाख में पाणी जी हथरादू खोट आबादगारनि जा हथ मथे ते अची विया। मीरपुर बठोरे में आपाशी खाते जे अमलदारनि जी लापरवाही ऐं नाअहली सबबि सारियाल जे फसल जी पोखाई दौरान महमूदवाद शाख में हथरादू पाणी जी खोट थियण करे आबादगारनि पारां पोखियल सारियुनि जो बीजारो सड़ी तबाह थी वियो, जंहिं करे आबादगारनि खे वॾो नुक़सानु थियणु लॻो आहे। आबादगारनि जो चवणु आहे त आबकलाणे जी मौसम हुजण बावजूदि महमूद शाख में पाणी तमामु घटि हुजण करे असां शाख जे मुंहं में वेठल ज़मीनदारनि जी ज़मीनुनि खे बि पाणी नथो लॻे, जंहिं करे ताज़ो पंहिंजी ज़मीन में लखें रुपयनि जो पोखियल सारियुनि जो ॿिज पिणु सड़ी तबाह थी वियो आहे। घोटकी में ॻोठाणनि बासर जवाबदारनि जी नाइंसाफ़ी ख़िलाफ़ एहतिजाज कयो, जॾहिं त फ़ौरन नोटिस वठण जो मुतालबो पिणु कयो वियो। ॻोठाणे मोहम्मद याकूब, शमन अली रज़ा, शबीर अहमद लुंड ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि चयो त हिरासा करण ख़िलाफ़ कोर्ट में पटिशन दाख़िल कराई, जंहिं ते जवाबदार धुर पारां धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। जवाबदार बासर आहे उन ख़िलाफ़ कार्रवाई नथी कई वञे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते बासर जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। सीराणी जे बोर्ड मुतासिरनि पिणु पैसा न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी गुल मोहम्मद, तैमूर ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त 2022 जी बोर्ड में असांजा घर किरी पिया हुआ, जिन जी सिंध हुकूमत सर्वे बि कराए हुए। उन्हनि सर्वे लिस्ट में असांजा नाला हुआ, मगर 3 साल थी विया आहिनि। असांजी यूनियन काउंसिल सीराणी जे 2 देहनि में हिकु घर बि नाहे मिलियो। हुननि चयो त गुज़िरियल बरसातनि सबबि असांजा कचा घर ढही विया हुआ। असां ग़रीब मिसकीन माण्हू आहियूं, घर ॾियण जेतिरी सघ नाहे। असां खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। असां सिंध हुकूमत जे ॾिनल घरनि जे आसिरे वेठा आहियूं। हुननि वधीक चयो त असां आला इख़्तियारनि खां घुर था करियूं त सिंध हुकूमत असांखे 2022 जे बरसातनि सबबि मुतासिर ख़ानदान जे घरनि जी रक़म जारी कई वञे त जीअं असीं पंहिंजा अझा अॾे सघूं। काज़ी अहमद जे ॻोठ जादू जूणो जी रहवासण बेवहवरत हाकिमज़ादी ज़ाल गुलण जूणो पंहिंजी धीउ हसीना ऐं न्याणे मुहदाचर सां गॾु काज़ी अहमद पुलिस ऐं मुबीना तौर ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हाकिमज़ादी जो चवणु हो त मुंहिंजे मुड़ुस जे हिसे में मिलियल 1.5 एकड़ ज़रई ज़मीन फबाइण लाइ बासर असां लाइ धरती तंग करे छॾी आहे। हुन चयो त बासर असांजी ज़मीननि ते कब्ज़ो करे पियो। असांजे हिसे जी ज़मीन असांखे ॾिनी वञे। जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾियारियो वञे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में हाणे पेश करियूं था तजिया ऐं तबसरा। बिलावल खे वज़ीर अज़म बणाइण ज़रदारी जी इस्तीफ़ा सां मशरूत आहे। बाइख़्तियार सदर लाइ आइन में तरमीम जूं तयारियूं। पाकिस्तान जे आला सियासी ऐं फ़ौजी हलकनि में आसिफ़ ज़रदारी खे सदर जे उहिदे तां हटाइण बाबति रिथा ते मुशावरत जारी आहे, जंहिं तहत नई आइनी तरमीम ज़रिए सदर जे इख़्तियारनि में वाध कई वेंदी ऐं फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर लाइ
सदर जी कुर्सी जो रस्तो हमवार कयो वेंदो। आसिफ़ ज़रदारी जी जाइ ते बिलावल भुट्टो खे वज़ीर अज़म बणाइण जो इम्कान आहे, जंहिं एवज़ ज़रदारी खे सियासी सहकार जारी रखण ते राज़ी कयो वेंदो। जेकॾहिं आसिफ़ ज़रदारी खे सदारत तां हटाए वियो त छा हूअ हुकूमत जी हिमायत जारी रखंदो? जवाबु आहे त जेकॾहिं संदसि पुट खे वज़ीर अज़म बणाए वियो त पोइ छो न कंदो। अब्दुर्रज़ाक खट्टी जे तजिज़िये मूजिबि उहा आसिफ़ ज़रदारी जी ख़्वाहिश आहे त बिलावल वज़ीर अज़म बणिजे ऐं उहा ख़्वाहिश बि पूरी थींदी। छा इहो ज़रूरी आहे त मिसाली वज़ीर अज़म शहबाज़ शरीफ़ जी सूरत में उहो सभु थिए? छा बिलावल हू कमु कंदो? जवाबु आहे छो न। हिन भेरे खेसि अमेरिका ऐं यूरोप जे दौरे ते मोकिलियो वियो त जीअं पाकिस्तान जो सुठो चहिरो पेश करे सघिजे ऐं हू उन इम्तिहान मां कामयाबु निकितो, पर अञा हिकु इम्तिहान बाक़ी आहे। छा नवाज़ लीग जेका ख़ासि इजलास खां पोइ क़ौमी असेंबली में सादी अक्सरियत माणे चुकी आहे, बिलावल खे वज़ीर अज़म तस्लीम कंदी? जवाबु आहे त ॿिन्ही धुरियुनि जा करप्शन फाइल एतिरा वॾा आहिनि जो जेके चवंदो उहे कंदा। उन सिलसिले में नवाज़ शरीफ़ ऐं नवाज़ लीग जी हिमायत में मुमकिन नज़र अचे थी, छो त सियासी धुरियुनि ते करप्शन जा केस दबाव तौरु इस्तेमालु कया पिया वञनि। बहरहाल फ़ैसिलो नवाज़ शरीफ़ ई कंदो। संदसि धीअ पंजाब में बाइख़्तियार वज़ीर अज़म वांगुरु कमु करे रही आहे। खेसि वधीक छा खपे? अमेरिका सां थियल ॻुझा मुआहिदा ऐं इलाइक़ाई हालतुनि जी रोशनी में पाकिस्तान जे सियासी ढांचे खे ॿीहर तरतीब ॾियण ते ग़ौर थी रहियो आहे। जनरल मुशर्रफ जे दौर जहिड़ो मॉडल पेश करण लाइ 27वीं आइनी तरमीम आणण ते ग़ौर आहे, जंहिं तहत सदर खे ताक़तवर बणाए वज़ीर अज़म जी हैसियत अलामती रहंदी। अहिड़े निज़ाम तहत फील्ड मार्शल निमाया हूंदो, जॾहिं त क़ौमी हुकूमत क़ाइमु करणु, PTI खे टोड़ण ऐं मौजूदा हुकूमत खे इस्टेब्लिशमेंट जे इशारनि ते हलाइण जो मनसूबो बि तरतीब ॾिनो वियो आहे। अमेरिकी सदर सां फील्ड मार्शल जी मुलाक़ात दौरान केतिरनि ई इलाइक़ाई ऐं दिफ़ाई मामलनि ते एतमाद हासिल कयो वियो, जंहिंखां पोइ अमेरिका भारत जी भेट में पाकिस्तान खे अॻिते रखणु शुरू कयो। ज़रियनि जो चवणु आहे त आइन में तब्दीली, 18वीं तरमीम जा नुक़्ता वापसि वठण ऐं क़ौमी सतह ते नए हुकूमती ढांचे लाइ माहौल तेज़ी सां तयारु कयो पियो वञे। फ़िलहाल इक़्तिदारी ऐवाननि में हलचल जारी आहे ऐं ईंदड़ कुझु हफ़्ता पाकिस्तान जे सियासी मंज़रनामे लाइ नए रुख़ जो तयन करे सघनि था। केनाल रिथा DG ISI जी ब्रीफिंग ऐवान सदर मां कंहिं लीक कई? सदर आसिफ़ ज़रदारी, वज़ीर अज़म शहबाज़ शरीफ़ ऐं फील्ड मार्शल मौजूदा निज़ाम जा ट्रैक आहिनि। उन्हनि मां हिकु बि वञे थो त पोइ मौजूदा निज़ाम शायदि क़ाइमु न रही सघे। सदर ज़रदारी जो हिकु पेज वारो सुफ़ो किथां फाटो। उन जी शुरूआति जुलाई 2024 में थी। तॾहिं एडजुटेंट जनरल आसिम मलिक, मौजूदा ISI सरबराह, आर्मी जी इंजीनियरिंग कोर जे मेजर जनरल ऐं हिकु ॿिए जनरल ऐवान सदर में हिकु ब्रीफिंग में शिरकत कई। उन ब्रीफिंग में रुॻो 2 सिविलियन, सदर आसिफ़ अली ज़रदारी ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी शामिलु हुआ। उन ब्रीफिंग में सिंध में 2 कैनालनि KP ऐं बलूचिस्तान में हिकु पंजाब में 2 कैनालनि समेत 6 कैनालनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई, जिन में ग्रेटर थल कैनाल ऐं चोलिस्तान कैनाल शामिलु आहिनि। उन ब्रीफिंग में थल ऐं चोलिस्तान कैनाल ते वधीक ज़ोर ॾिनो वियो, पर उन्हनि ॿिन्ही कैनालनि ते सभ खां वधीक एतिराज़ु उथारियो वियो ऐं चयो वियो त उन सां सिंध जे पाणी जो हिसो घटिजी वेंदो। उन ब्रीफिंग खां पोइ सिंध में आहिस्ते आहिस्ते एहतिजाज शुरू थी वियो। क़ौम परस्तनि जी शमूलियत खां पोइ सिंध में बाक़ाइदा तहरीक शुरू थी वई। बाद में उन रिथा खे कुंडाइतो कयो वियो। ज़रियनि मूजिबि क़ौम परस्तनि खे ऐवान सदर मां इहा रिथा लीक थी मिली। जेतिरा बि क़ौम परस्त हुआ, उन्हनि सभिनी खे उन ब्रीफिंग जा तफ़सील मालूम हुआ। चयो पियो वञे त कंहिं न कंहिं तरीक़े सां उन रिथा खे लीक करे इहो मनसूबो रोकलायो वियो आहे। उन करे इस्टेब्लिशमेंट ऐं ऐवान सदर विच में हिकु सूफ़े वारे मामले ते ॾार पइजी विया आहिनि। उन सिलसिले में ज़ैन शाह, अयाज़ लतीफ़ पलीजू ऐं डॉक्टर कादर मक्सी सां बि राब्तो करे मौक़िफ़ वठण जी कोशिशि कई वई, पर राब्तो न थी सघियो। जॾहिं त PP क़ौम परस्तनि खे अॻिते करे उहो मनसूबो त रोकलाए छॾियो आहे, पर आख़िरकार उन में पीपल्स पार्टी खे सियासी तौरु नुक़सान बि पहुतो आहे। सिंध असेंबली मां कैनालनि ख़िलाफ़ ठहराव सां मामिलो वधीक ख़राबु
थियो। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।